सियासी समाजी सहाफ़ी तोड़े वारिस मुज़ाहिरीन जी कोशिशुनि बिला आख़िर रंग लातो। करमपुर जे ॻोठ अमल ख़ान जाफ़री रवासी नौजवान नेमतुल्ला जाफ़री ऐं असगर अली जाफ़री बाहिफ़ाज़त बाज़ियाब थी घर पहुची विया। ठुल बी सेक्शन पुलिस तोड़े जोंगल पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले बाद नौजवाननि जी बाज़ियाबी जी दावा करे वरिती। नौजवाननि जी बाज़ियाबी जे करे संदसि ख़ानदान ऐं घर जूं रुठल ख़ुशियूं मोटी आयूं। नौजवाननि जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी जी मुबारक ॾियण लाइ संदसि दोस्त अज़ीज़ तोड़े सियासी समाजी धुरियुनि पारां बाज़ियाब थी आयल नौजवाननि ऐं वारसनि खे मुबारकूं ॾियण लाइ मेड़नि जी सूरत में पहुचण लॻा। इन हवाले सां ॾिसूं था ही तफ़सीली रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मुग़वी नौजवान जेके राति बाज़ियाब थी घर पहुता आहिनि, नेमतुल्ला जाफ़री ऐं असगर अली जाफ़री। असीं हिन वक़्तु उन्हनि जी उताक ते मौजूदु आहियूं ऐं उन्हनि जी उताक ते हिकु ख़ुशियुनि भरियो माहौल आहे, हिकिड़ो सुठो मेड़ो मतल आहे। इलाइक़े वासी अज़ीज़ मिट तोड़े माइट नौजवाननि खे बाज़ियाबी मुबारक ॾियणु अची रहिया आहिनि। हिन हवाले सां असीं मुग़वी जे वालिद ऐं अज़ीज़ सां गुफ़्तगू कंदासीं। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। थोरा मूं ते मारूअड़नि जा घणे घणे दुस केतिरा। निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी, मीर शबीर अली ख़ान बिजाराणी ऐं ज़िले इंतज़ामिया जेकबाद SP बशीर अहमद बिरोही साहब, DSP मंज़ूर अहमद शाह ऐं ASA इंचार्ज अली गुल चोलियाणी साहब ऐं सपाफ सिंध जे सदर मंसूर शाहाणी, लाला मुराद ऐं शहरयार भागत ऐं पूरे सपाफ सिंध जे दोस्तनि जो ऐं आउं जाफ़री ताज पंहिंजे मुअज़्ज़िज़ीन, पंहिंजे क़ौम जे इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन ऐं सहाफ़ी बिरादरी ऐं तमामु दोस्तनि जा असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिन ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो। असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं असांजो महबूब लीडर मीर शबीर अली ख़ान बिजाराणी जंहिंजे कोशिशुनि रंग लाथो अॼु असांजे अंगण में ख़ुशियूं ॿीहर मोटी आयूं आहिनि। उन सां गॾु असांजो सरदार मीर महबूब अली ख़ान ऐं SSP जेकमबाद बशीर अहमद बिरोही सियासी समाजी ऐं सहाफ़ी बिरादरी असां सां सुठो निभायो ऐं असां पंहिंजे बिरादरी ऐं जाफ़री इतिहाद जा बि निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो ऐं असां पंहिंजी बिरादरी सॼे संगत जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे MP मीर शबीर अली ख़ान बिजाराणी साहब, ख़ुसूसन सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी, स्पेशली SSP जेकबाद जनाब बशीर अहमद बिरोही साहब जंहिं जूं कोशिशि अॼु असांजा जेके नौजवान अगवा थियल हुआ हाणे हुननि जे चंबे में हुआ, अलाह जे कर में हुआ, रब जे शुक्राने सां उहे पंहिंजे बाहिफ़ाज़ ख़ैरियत सां पंहिंजे घर पहुची विया आहिनि। ख़ासि करे बिरादरी जे समूरनि दोस्तनि जूं जेके असांजी बिरादरी जा मुअज़्ज़िज़ीन हुआ पहिरें ॾींहं खां वठी मुसलसल 18 ॾींहंनि जी जिदोजहद करणु मां उन्हनि जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे तमामु बिरादरी जे माण्हुनि जो जन उन्हनि असांजो माना ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो। असां सुतल हुयासीं थोरो मथो अची हथियार सवार सोरियां असांखे उथायूं अखियूं असांजा ॿधूं असां न ॾिठासीं त केरु हुया केरु न, थोरो खटल फिरी विया चारि तरफ़ हितां अखियूं ॿधल हुया हुते खणी विया, चोई खां उरियऊं हिते मुड़ते ते चाढ़िया वरी अॻिते खणी विया। उते सुबुह जो असां अखियूं वखियूं छोड़ियूं, हथ छोड़ियूं, पेरनि में जंजीर लॻायो हुया मूंखे, ॿिन्हिनि पेरनि ॾियूं। नंढड़ो छोकिरो हुयो उहो असां सां गॾु हुयो, मानी उहो ॾींदो जॾहिं काकूस जो थींदो हो त पोइ सॾु कंदो वॾे खे, हुनखे बुट लॻल हुयो उहो आयो बाथरूम कराए वरी ॾींदो हो। न न इहो ख़बर न पियो असांखे तशद्दुद वग़ैरह कंदा का शइ वणनि ॿधल हुयासीं। हा हुते बसि ॾींहुं राति ॿधी छॾी ॾींहुं राति ॿधल हुयासीं हुते। पोइ जॾहिं तव्हांखे कल्ह छा चयो राति जे बाज़ियाबी वक़्तु? बाज़ियाबी जे वक़्तु थोरो आयो कपिड़ा ॾिनो मूंखे जेको पंहिंजा कपिड़ा पाए तव्हांजो कमु थी वियो। अच्छा, सिज लथो अधु कलाक खां पोइ असांखे कढियो। पंधु खयो मोटरसाइकिल पंधु कंहिंजे हवाले कयो जी? अची ख़बर न आहे त पोइ पंहिंजे हवाले कयो। अखियूं ॿधियूं? अखियूं ॿधल हुयूं, थोरो अची पटी खोलियोसीं त पुलिस बीठी। बाज़ियाबी कीअं पिया महसूसु कयो? बाज़ियाबी पुलिस कराई आहे। न महसूसु कीअं कयो तव्हां पंहिंजे वारसनि सां घर मौजूदु आहियो, कीअं महसूसु कयो? महसूसु सही कयूं था, ख़ुशी थिए पई? ख़ुशी थिए थी ॾाढी, अलाह साईं नई ज़िंदगी ॾिनी आहे। दुआ दाणा पारा असांखे लिखियल आहे तुम्हारा जाॾे हुजूं आहे
कलाक राति टे कलाक बंदि कयो हथ बि बदिलिया बात बि बदिलिया इहो ख़बर पए पियो त हाणे कच में हो या रोड आहे पाणी आहे इहो ख़बर पए पियो अखियूं बदिल ॿ टे कलाक बंदि कयोसीं उन खां पोइ असांखे पाणी मां कढियो पाणी निकितासीं ॿ टे मिंट मोटरसाइकिल ते छॾियो मोटरसाइकिल में कलाक ॾेढ लॻो उन खां पोइ असां अखियूं ॿधल हुया ख़बर न पए पई काॾे वञूं था काॾे नथा वञूं जॾहिं अखियूं खोलियूं त पोइ असां ढंग हुयो हुते माना ढंग में असां ॿधल हुआसीं पेरनि में ज़ंजीर लॻल हुया कंडी हुयो छोकिरो हुते ढंग हुयो ढंग ॿधल हिकिड़ो छोकिरो ईंदो मानी बानी विझाई वेंदो पाणी चढ़ण शइ अच्छा तव्हांजो को तशदुद वग़ैरह न तशदुद कुझु न जॾहिं सुबुह तव्हांखे बाज़ाब करे उहो छॾनि पिया त उनमें छा कयो? बसि असांजो फायरिंग थियो चैन जो बि आवाज़ु हुयो फायरिंग जो बि आवाज़ु हुयो बसि असां उतो कढियूं पोइ बंदि कढियूं थोरो माना फायरिंग थी उन खां बाद में असां पुलिस जे हवाले पाण खे पुलिस जे हवाले थी उहे भॼी विया असांखे कीअं महसूसु कयो आहे बाज़ाबी? असां ॾाढी ख़ुशी थिए थी असां ख़ैर सां पंहिंजे घर पहुतासीं पंहिंजे घर वारनि सां मिलियासीं ॾाढी ख़ुशी महसूसु थी 18 ॾींहं अॻु में हाणे हिननि जे चंबे में हुया मीर साहब मीर शबीर अली ख़ान जे कोशिश सां मीर सरदार महबूब अली ख़ान जे कोशिश सां SSP जैकबाद जे कोशिश सां पंहिंजे बिरादर जे कोशिश सां दोस्तनि जे कोशिश सां जेके कूड़े पाड़े वारा हुया दिली दोस्त मिट माइटनि जे कोशिश सां अल्लाह जी महिरबानी सां राति बाज़ियाब थी घर पहुचा ख़ैर ख़ैर जी नाज़रीन बाज़ाब थियल नौजवान नेमतुल्ला जाफ़री ऐं असगर अली जाफ़री जो चवणु हो त असीं टूबेल ते सुतल हुआसीं नामालूम हथियारबंद असांखे अगवा करे कचे तरफ़ खणी विया हुआ असांजी अखियूं ॿधी असांखे का बि ख़बर न पई त असांखे किथां कहिड़े रस्ते खां ऐं किथे खणी रखियो वियो काफ़ी ॾींहं असां हुते ॿधल हुआसीं हथियारबंदनि वटि ऐं राति ई असांखे जेको आहे उतां वरी खयो फायरिंग जो आवाज़ ॾिठो उनखां पोइ असां पाण खे पुलिस वटि पातोसीं ऐं हिन वक़्तु असां पंहिंजे घर पहुची करे इंतिहाई ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं त अल्लाह पाक असांखे हिकु दफ़ो ॿीहर नई ज़िंदगी ॾिनी आहे ॿिए तरफ़ मुग़विन जे वारसनि जेको आहे त समाजी सियासी धुरनि सूबाई वज़ीर मीर शबीर अली ख़ान बिजराणी SSP जैकबाद बशीर अहमद बिरोही जेको आहे सियासी समाजी ऐं सहाफ़ी धुरनि जो शुक्रियो अदा कयो आहे त हुननि नौजवाननि जी बाज़ियाबी में असांजो साथ ॾिनो ऐं उन साथ जे नतीजे में असांजा जेके नौजवान आहिनि बाहिफ़ाज़त बाज़ियाब थी घर पहुता आहिनि कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी JTN वेब न्यूज़ करमपुर।